असांजे कोटड़ जे साइट वारे इलाइक़े में समाजी तंज़ीम अवामी ऑर्गेनाइज़ेशन जामशोरो पारां धरती टीवी न्यूज़ जे इल्म पिरायो सिंध सवारो जे सिरे हेठि मच कचहरी कोठाई हुई। तकरीब जो अहवाल ॾेई रहियो आहे एजाज़ मुग़ल। सकाफत जो ॾियारो वेझो ईंदे ही कोटड़ीअ में तैयारियूं भी उरूज ते पहुची वयूं आहिनि। कोटड़ी जे साइड बस्ती वारे इलाइक़े में समाजी तंज़ीम अवामी ऑर्गेनाइज़ेशन जामशोरो पारां धरती टीवी न्यूज़ जे इल्म पिरायो सिंध सवारियो जे सिरे हेठि मच कचहरी जी तकरीब कोठाई वई। तकरीब में कोटड़ी जामशोरो ऐं भरपासी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां सियासी समाजी मुख़्तलिफ़ कॉन्फ्रेंस पार्टियुनि जे अॻुवाननि सहाफ़ियुनि समेत कोटड़ी वासियुनि पिण वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त तकरीब में सिंध जे नाले वारी फनकार हिना मारवी पिण फन जो मुज़ाहिरो कयो ऐं माण्हुनि खे जुमरियूं हणण ते पिण मजबूर करे छॾियो। उन मौके ते समाजी तंज़ीम जे अॻुवान सैयद इरफान अली शाह, सईद पहर, ज़ाहिद ठेबाती, खलील चन्ना, कामरान काबरो समेत ॿियनि धरती टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इल्म करण सां इंसान अॻिते वधंदो आहे। इल्म में